अदा हीअ कहाणी औरत ऐं जिन जी आहे। हाणे जिन जो हमिलो औरत ते थी पियो ऐं उन माई जो मुड़ुसु वीचारो परेशान। हाणे माई खे जिन थी पियो। अक्सर करे ईअं थींदो आहे त ॿारड़ियुनि में अक्सर करे औरतुनि खे जिन थींदा आहिनि। हाणे कंहिं इलाइक़े में हिकु ग़रीब शख़्स ऐं उनजो पीउ रहंदा हुआ। सो हाणे हिकु चकर पीउ चवणु लॻो पंहिंजे पुट खे, त अबा ॻाल्हि ॿुध, हाणे नौजवान थी वियो आहीं, वॾो थी वियो आहीं, हाणे खणी कर शादी, संग रिश्तो किथां वठि, कर शादी, माणे मरी वई आहे, अबा आउं बि पूरो थी वेंदुसि, तूं खणी कर शादी। छोकिरो चवणु लॻो त बाबा हाणे किथां को संग रिश्तो सुठो मिली वञे त शादी खणी करियां थो। चलो ठीकु आहे अबा। ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया। तो हाणे पीउ जाम चवणु लॻो पंहिंजे पुट खे त अबा शादी कर, शादी कर, आस ई आऊं ॾिसां। अबा नेठि छोकिरो चवणु लॻो त संग किथे ॻोल्हियां, संग किथे ॻोल्हियां। सो आया कंहिं अहिड़े हंधि को ॾिठो हिकिड़ी छोकिरी। तो हाणे हुन पोड़े पसंदि कई पंहिंजे पुट जे लाइ। पुट खे चवणु लॻो त बाबा हीअ छोकिरी सही अथई, हिन छोकिरी सां कर शादी। चई अबा ठीकु आहे, जेकर तोखे पसंदि आहे खणी करियां थो शादी। अबा ख़ैरनि जो नेठि कुझु टाइम, कुझु वक़्तु गुज़रियो, छोकिरे कई शादी। अबा हाणे छोकिरे त कई शादी। हाणे छोकिरो शादी करे आयो उन माई सां। हाणे पंहिंजे घर में वेठा हुजनि, अची राति जो टाइम थियो। हाणे ज़ाल मुड़ुसु जॾहिं सुता, हाणे ख़ैरनि जो जॾहिं उहो हमरा सुतो पियो हुजे, माई खे अलाए छा थी वियो, अखियूं निकिरी आयूं, चढ़ी वई हमरा मथे। अची उन हमरा खे घुटा ॾियणु लॻी। हमरा चवणु लॻो त मुंहिंजी माई खे छा थी वियो, बढ़िया निभाग, हीअ त सफ़ा घुटा बि ॾे मूंखे। अची अबा हाणे हमरा घोड़ा घोड़ा कई। अड़े बढ़िया छा थी वियो, छा थी वियो, माई मुंहिंजी खे घोड़ा घोड़ा कई। त अबा हाणे पीउ बि चवणु लॻो त बाबा छा थियो, छा थियो। त हिते छोकिरो उहो जीअं तीअं करे जान छॾाए पंहिंजी माई मञा अची ॿाहिरि निकितो। तो चवणु लॻो त बाबा ख़बर न आहे मुंहिंजी माई खे अलाए छा थी वियो, रुॻो मूंखे घुटा थी ॾे। अबा हाणे थोरी देरि खां पोइ माई बि खणी सही थी वई। माई चवणु लॻी त छा थियो, छा थियो। त हिते उहो छोकिरो चवणु लॻो त छा थियो, छा थियो, तो ज़रे घटि मूंखे मारियो, ॿियो छा थियो, अलाए छा तोखे थी वियो, तूं मूंखे घुटा ॾियण आई, का दुश्मनी अथई या मूंसां। माई चवणु लॻी त हाणे तूं मुंहिंजो मुड़ुसु आहीं, मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी तोसां जो तोखे आउं मारींदसि। जी ख़बर कोन्हे अलाए छा आहे तोखे। अबा ख़ैरनि जो उहा राति बि जीअं तीअं हिननि माना गुज़ारी। हमरा खे हाणे डपु थी विया, माई मथां मारे न विझे। तो हाणे नेठि ॿिए ॾींहुं राति जो वरी बि ईअं साॻियूं कमु। हमरा जी घोड़ा घोड़ा हुजे ऐं माई हिन खे घुटा ॾे, मारे, असुलु मोचड़नि जी ज़ीपट हुजे हिन ते। हीअ वीचारो अची परेशान थियो। सो चवणु लॻो त अलाए छा आहे, माई सां गॾु जॾहिं सुम्हां थो त माई मूं ते चढ़ियो वञे, वाजा घुटा थी ॾे, वाजी थी मार कुट करे। अबा हाणे हीअ वीचारो परेशान। ख़ैरनि जो जॾहिं अची संगत साथ में अची मिलियो, ॿाहिरि निकितो, त पुछा करणु लॻा त अबा ॾे ख़बर कीअं रही तुंहिंजी शादी। अची वाह वाह, वाजी शादी रही। रोज़ पादरनि जो सटको आहे, माई खे अलाए छा आहे ख़बर कोन्हे, जेको आहे सो घुटा ॾे थी, मूंखे मारे थी। हाणे आउं त यार परेशान थी वियो आहियां, को ॾस बिलो, को हेॾां को होॾां। चई हाणे ख़बर कोन्हे तुंहिंजी माई खे अलाए छा आहे, को ख़बर कोन्हे, को दौरो वग़ैरह पवे थो, अलाए छा आहे, कहिड़ी बला आहे। तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, तो ई शादी कई, असांखां पुछा करे थोरी शादी कई आहे। अबा हमरा माॻे परेशान, हीअ छा थी वियो। हाणे 3 ॾींहं 4 ॾींहं मुसलसल ईअं ई हिन सां थींदो रहियो। शादी खे 5-6 ॾींहं थिया, 5-6 ॾींहं हिन खे रोज़ इहे मसइलो हुजे। हाणे हीअ वीचारो परेशान थी वियो। सो चवणु लॻो त हाणे बढ़िया, हाणे कीअं करियां। हाणे आयो पंहिंजी ससु जे घर। चवणु लॻो त हाणे वञी मुंहिंजी ससु खां पुछा करियां बीमारी लाइ कहिड़ो मर्द आहे, हिन खे छा आहे जेको डेली राति जो मूं ते मार कुट लॻी पई आहे। आयो पंहिंजी ससु वटि, पुछा करणु लॻो त ससु ॾे ख़बर, तो वारी छोकिरी खे छा को बीमारी वग़ैरह आहे, छा आहे, कहिड़ी मसइलो आहे। चई अबा न, हिन खे त कुझु ई कोन्हे। जी छो आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे जो तूं इहा ॻाल्हि पियो करीं। त हीउ छोकिरो चवणु लॻो त हाणे हीउ मसइलो हीउ आहे, मूंखे घुटा ॾिए थी, मूंखे मारे थी डेली राति जो, ॾींहं जो सही आहे, ख़बर कोन्हे छा आहे। राति जो जॾहिं सुम्हंदो आहियां त इहो हशर मूंसां थिए थो। त ससु चवणु लॻी त बाबा हिते त कुझु ई कोन्हे, उहो अहिड़ो को मसइलो ई कोन्हे। अबा हाणे हीउ छोकिरो त तव्हां ससु खां थी वरी आयो, सो परेशान थी वियो। सो चवणु लॻो वरी वाट ते, न करियां वा शादी सही कोन हो। हर बुर बाबे चयो त शादी कर, शादी कर, शादी करे माॻे हाणे ॿीणा सूर, पादरनि जी फह लॻी पई आहे मूं ते। माई आहे अलाए छा आहे, कहिड़ी मुसीबत आहे। अबा नेठि हिन सां ईअं थींदो रहियो। सो कंहिं सुठे माण्हू हिन खे सलाह ॾिनी त ॻाल्हि ॿुध, हाणे थी सघे थो मतां तुंहिंजी माई खे जिन जिनात न हुजे, मतां का जिनड़ी का चुड़ैल न हुजे, को भोपो, को पीर, को फ़क़ीर हुनखे वञी ॾिस। अबा हीउ आयो कंहिं भोपे, कंहिं पीर फ़क़ीर वटि। सो चवणु लॻो त थी सघे थो मतां ईअं हुजे। आयो हिकिड़े पीर फ़क़ीर वटि, हुनखे चवणु लॻो त यार हीउ मसइलो हीउ आहे, हाणे मुंहिंजी का जान छॾाए। अबा हाणे उहो भोपो, को पीर, उहो बि को ठॻो। सो उहो बि हरामी मिड़ी ईअं को का न का चई ऐं अटकल करे ऐं हिन खां माना चवणु लॻो त छेलो निकिरंदो, तुंहिंजी माई सही थी वेंदी। अबा हाणे हिन कुझु धागा पीणा उतां खयां, धागा पीणा खणी आयो, अची पंहिंजी माई खे ॿधी
छेलो काए उन भोपे खे ॾेई छॾी। भोपो दबा छेलो काए हलियो वियो। माई खे फ़र्क़ु टके जो ई न थियो। उहो ई गन उहो ई कुआड़ी, हिन सां इहो ई साॻी ज़ुल्म हुजे। तो ई चवणु लॻो त हाणे कीअं कजे। इहो भोपो बि ठग फुरियो आयो उन भोपे ठग वटि। अबा हाणे हुनजो को अतो न पतो हुजे। हू हरामी हिन खां छेलो कायो, सो चवणु लॻो त हाणे इहो हमरा वरी ईंदो, इनजी माई खे फ़र्क़ु कोन पवंदो, ऐं उहे फराडी हुअसि। सो अबा उहो भॼी हलियो। हीउ चवणु लॻो त हाणे भला छेलो ई मुंहिंजो वियो, पादरदार मिलनि पिया, छेलो ई मारो वियो, भोपो हणी वियो मूंखे। हाणे ही छोकिरो उतां थियो आयो पिए त वाट ते हिकिड़ो दरवेश माण्हू हिन खे गॾिजी हलियो। दरवेश चवणु लॻो इन खे त ॾे ख़बर। छोकिरा परेशान लॻो पियो, ख़ैर चई दरवेश साईं ॻाल्हि न पुछ, चई खणी ॿुधा सही। हिन खणी सॼी हक़ीक़त करे उन दरवेश खे ॿुधाई। दरवेश चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, तो वारी माई खे अथई जिन्नात, इन खे अथई जिन। हाणे इहो मसइलो हल थी वेंदो, पर हाणे उहो माण्हू तोखे ॻोल्हणो पवंदो। चई हाणे इहो माण्हू वरी कहिड़ो मूंखे ॻोल्हणो पवंदो। चई बसि इहो को न को तोखे अहिड़ो माना मिली वञे त तुंहिंजी जान छुटी वेंदी। त हिते उहो छोकिरो चवणु लॻो दरवेश साईं पोइ हाणे वारो कर, तूं को अहिड़ो माण्हू ॿुधा जंहिं वटि आउं वञा, मुंहिंजो मसइले जो हल थी वञे। दरवेश अबा फिलाणे हमरा जो ॾस हिन खे ॾेई छॾियो। हाणे ही छोकिरो आयो उन हमरा वटि, उन हमरा खे दरवेश जा पार पता ॾिनी। सो दरवेश जी हू रखंदो हो, दरवेश माण्हू सुठो हो। सो अबा हाणे उहो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, आउं पढ़ाई वग़ैरह करियां थो। अबा हाणे उहा हमरा दरवेश ॾस नूं हिन वटि ही छोकिरो वियो, हुन को पाणी वग़ैरह बची, पाणी वग़ैरह पड़ी अची वञी तुंहिंजी माई खे प्यारजी। जिन अची हाज़िर थींदो, तोसां ॻाल्हाईंदो, जेको बि मसइलो हूंदो त पाण तोखे ॿुधाईंदो ऐं जान तुंहिंजी छुटी वेंदी। अबा छोकिरो चवणु लॻो चलो ठीकु आहे। छोकिरो त पाणी खणी सिधो आयो पंहिंजी ज़ाल वटि। सो चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, हीअ पाणी पी, फिलाणे हंधि आउं पढ़ाए आहियां, तोखे फ़ाइदो थी पवंदो, मुंहिंजी पादनि खां जान छुटी पवंदी। माई चवणु लॻी चलो ठीकु आहे। माई खणी पाणी पीतो। अबा जिन अची हाज़िर थियो। सो हिते जिन अची हाज़िर थियो। हीउ छोकिरो पुछा करणु लॻो त जेको बई जीअं बई तीअं बई, पर ॿुधा पंहिंजो शर्त कहिड़ो आहे, मुंहिंजी माई मुंहिंजा वञ, जेको बि हुजी ॿुधा, तुंहिंजो उहो कमु करियां ऐं तूं मुंहिंजी घरवारी खे छॾे ॾे। ऐं रोज़ु जेको तुंहिंजे बदन में ईंदो ऐं मूं ते पादरनि जी फौ फा आहे ॾेणे न वठणे। त हिते जिन्नात चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी दुश्मनी तोसां आहे कोन, पर हाणे दुश्मनी मुंहिंजी आहे हिन माई सां। चई मुंहिंजी माई सां कहिड़ी दुश्मनी, हीअ हाणे मुंहिंजी माई आहे ऐं जेको असो मूंखे पादर मिलनि था, जहिड़ो तुंहिंजे जिस्म में अची ईंदो, कावड़ चिड़िगड़ी थींदी आहे इंसान खे, जिन्नात खे थींदी आहे। तो हिते जिन चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, हिन जो जेको पीउ आहे न, चई हाओ, चई हिन जो पीउ हो जादूगर। चई हिन जो पीउ जादूगर? चई हा, हिन जो पीउ जादूगर। चई इहा त मूंखे ख़बर कोन्हे। चई हिन खां भले पुछा कजे, हिन जो पीउ हो जादूगर। हाणे उहो जादूगर मुंहिंजी धीउ खे क़ैद कयो आहे। जिन्नात चवणु लॻो त हीअ जादूगर मुंहिंजी धीउ खे क़ैद कयो। मुंहिंजी धीउ फिलाणे बादशाह जी धीउ शहज़ादी उनखे वञी चोटी हुई। चई हाओ, चई उनखे चोटी वई। उहा शहज़ादी का आई हुई किथे घुमणु फिरणु, कंहिं झंग में ॾिठई ॿेर। सो हाणे मुंहिंजी धीउ तमामु नादान हुई, सो हुनखे अहिड़ी का ख़बरचार कोन हुई, शहज़ादी में चोटी पई। सो हाणे हिन वारो पीउ जादूगर हो, जिन जिनात वग़ैरह कढणु, जादू जो इल्मु तमामु जाम मुंहिंजे पीउ खे। सो हाणे मुंहिंजी हीअ धीउ खे हुन क़ैद करे छॾियो कंहिं शीशी कंहिं बोतल में। हाणे ख़बर कोन्हे उहा किथे आहे। मुंहिंजो शर्त इहो आहे, जे अगरि मुंहिंजी धीउ खे आज़ादु तूं कराए ॾींदे उन शीशी उन बोतल मञा, त पोइ आऊं तुंहिंजी घरवारी खे छॾे हमेशह जे लाइ हलियो वेंदुसि। त हिते छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। जिन हवा थियो गाइबु। माई सही थी। पुछा करणु लॻो माई खां त रन ॾे ख़बर, तुंहिंजो पीउ जादूगर हो छा? माई चवणु लॻी त हाओ, मुंहिंजो पीउ जादूगर हो। चई निभाग बणिया, तुंहिंजो पीउ जादूगर, ख़बर कोन्हे हले केतिरा जिन हिन क़ैद कया हूंदा, ऐं त मरी सॼो। चई न, मुंहिंजो पीउ असांखे त कोन ॿुधायो त को जिन विन एतिरा क़ैद कया आहिनि। चई न, मूंखे सॼी ख़बर पहुची वई आहे। हाणे तुंहिंजो पीउ त मरी वियो आहे, हाणे आउं कीअं करियां? हाणे हवा ही परेशान थी वियो, जादूगर बि मरी वियो हुजे, ससु हिन वारी हिकिड़ी उहा जीअरी हुजे। हाणे हीअ आयो ससु वटि, ससु खां पुछा करणु लॻो त ॾियो ख़बर, इहो हीउ जादूगर जेको तुंहिंजो मुड़ुसु हो, हुन मुंहिंजो सहुरो। चई हाओ, इहो त गुज़ारे वियो। चई हाओ। चई पोइ इहो कहिड़े बादशाह जी धीउ शहज़ादी हो जंहिंजो जिन कढियो होसि? चई इहो फिलाणे हंधि हिकिड़ो बादशाह आहे, सो उन वटि वियो, उनजी धीउ शहज़ादी हुई। अबा हीअ हाणे उतां ॾस पता वठी उन माई खां, ससु खां, सो सिधो निकितो उतां हलंदे फिरंदे सिधो आयो उन बादशाह जी दरबार में। ॿाहिरि नौकर चाकर बीठा हुजनि, हुनखे चवणु लॻो त बादशाह सां मूंखे मिलणो आहे। अबा सिधो आयो, बादशाह नौकरनि चाकरनि छॾियो, सो बादशाह सां वञी मिलियो, हाल अहिवाल हिन कया। त बादशाह चवणु लॻो हिन खे त अबा ॾे ख़बर, ख़ैर मज़ा आयो हुई। त हीअ हमरा चवणु लॻो, हीउ छोकिरो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामती जा ॻाल्हि न पुछा कर, तव्हां त तव्हांजी धीउ शहज़ादी जो जिन कढरायो, उहा जिनड़ी कढराई जेका चोटी हुई। चई हाओ। चई हाणे पादरनि जी रिपट मूं ते आहे। चई इहो वरी कीअं? चई बादशाह तोखे सॼी ॻाल्हि करे ॿुधायां। चई ॿुधा। अबा हिन छोकिरे सॼी ॻाल्हि करे उन बादशाह खे ॿुधाई त बादशाह सलामत, हाणे हीउ मसइलो हीउ आहे। हाणे ॿुधा, जेको हुन जादूगर मुंहिंजो सहुरो हो, जंहिं या जिनड़ी तुंहिंजी शहज़ादी धीउ मञा कढी हुई। चई हाओ।
ची उहा बोतल किथे आहे जंहिं मुंहिंजी क़ैद करे ऐं जेको आहे सो तव्हांखे ॾिनी हुअसि। तो हिते बादशाह चवणु लॻो त अड़े तूं उन जादूगर जो माना नाठी आहे। ची हाओ। ची उहो जादूगर पूरो थी वियो, मारो सोरो पूरो थी वियो आहे। हाणे हुनजी धीअ मूं वरिती आहे, सो हाणे उहो जेका जिन ॾींहुं तव्हांजी धीअ शहज़ादी खे चोटी हुई उनजो जेको पीउ आहे, सो हाणे मुंहिंजी घरवारी जे जिस्म में आहे। सो हाणे मूं ते पादरनि जो रीपट आहे। हाणे उनजे लाइ आयो आहियां, महिरबानी करे इहा शीशी बोतल ॾस ॾे, किथे मिलंदी, कहिड़ी जॻह ते मिलंदी, जो खणी आऊं उनखे आज़ादु करियां जीअं मुंहिंजी जान छुटे। त हिते उहो बादशाह चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, उहा शीशी मूं ॾिनी वज़ीर खे। ची वज़ीर खे नी? ची हाओ। ची पोइ हाणे वज़ीर किथे? अची वज़ीर हाणे कंहिं कम जे हिसाब सां वेल आहे ऐं पोइ उनखां पुछा था करियूं। ची शीशी तमामु नंढी हुई। ची हा खणी केॾी बि हुजे पर बहरहाल वज़ीर खे घुरा। सो अबा नेठि हाणे हीउ छोकिरो इंतज़ारु करणु लॻो। हाणे अबा वज़ीर जो थो अचे। वज़ीर अबा आयो। हाणे वज़ीर खां पुछा करणु लॻो, बादशाह त ॾे ख़बर इहा शीशी किथे आहे जंहिं मुंहिंजे इहा जिनात जेको क़ैद करे जेको शहज़ादी चोटो उन जादूगर तव्हां माना ॾिनी हुई, तव्हां किॾां कई? वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, उहा शीशी त मूं फिलाणे हंधि दरिया में उछरे छॾी। अड़े हू चवणु लॻो त कमु लाहे छॾी। छोकिरो चवणु लॻो त हाणे दरिया में उछरे छॾी, दरिया में जेका उछरी साण मूंखे मिलंदी? ची बादशाह सलामत, मूं सोचियो त हाणे वरी इहा किथे ज़मीन में या किथे पुरंदसि, मतां कंहिंजे वर चढ़ी वञे, सो मूं जेको दरिया में उछले छॾी, हाणे ख़बर कोन्हे पोइ किॾां वई छा थी। छोकिरो परेशान थी वियो। हाणे मरियासीं, हाणे कमु कीअं थिए? अबा छोकिरो हाणे नेठि लाचार मजबूर थी उतां वरियो। तो चवणु लॻो त हाणे उहे कम लाइ इहा सिधो आयो दरिया ते। दरिया जो ॾस पतो हिन वरितो अची हाणे वञा थो। हाणे दरिया में त हिनखे उहा शीशी मिले जंहिं मंझि जिनात क़ैद हुजे। हाणे इहा आयो ते दरिया ते, ॾिठईं दरिया खे, दरिया तमामु वॾो हुजे। तो चवणु लॻो त हाणे वञा हिन में हाणे जेका शीशी वई असां कॾहिं कोन मिलंदी। हाणे आयो माठि करे अची दरिया जे किनारे कप ते अची वेही रहियो। हाणे वेठो हुए, चवणु लॻो त हाणे कीअं करियां? सो हाणे कुझु ॿ टे मुहाणा परियां आया पिए। सो मुहाणा हिनखे ॾिठो। सो मुहाणा चवणु लॻा त हीअ हमरा हाले केरु आहे? परेशान थियो हिन किनारे ते वेठो आहे। हू बि को मच्छियूं वग़ैरह झलियो पिया आया। हाणे आया अची किनारे ते पुॻा, हिन खां पुछा करणु लॻा। मुहाणो पुछा करणु लॻो त अबा ॾे ख़बर, ख़ैर मञा हिते वेठो आहीं इन किनारे ते? त हमरा चवणु लॻो उहो छोकिरो त मुहाणे खां त ॻाल्हि न पुछा कर। ची पोइ बि खणी ॿुधा। ची तोखे ॿुधाए छा कंदो? तूं कहिड़ा मुंहिंजा मसइला हल कंदे? ची न पोइ बि खणी ॿुधा। अबा हिन सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। सो हिते मुहाणो चवणु लॻो उन छोकिरे खे त बाबा इहो कमु त वॾो आहे ॿियो। ची वॾो आहे तॾहिं चयमि, तॾहिं तोखे ॿुधायो मुंहिंजो, तूं कहिड़ो हल कंदे? ची ठहियो भला हाणे तूं बुखायल हूंदे? ची हाओ आहियां बुखायल। ची पोइ मच्छी तोखे ॾियां थो, वञी पचाए किथे खाइजी। अबा हाणे हुन मुहाणे उहा मच्छी जेको आहे हिन छोकिरे खे ॾिनी। मुहाणो त हलियो वियो। हाणे छोकिरो चवणु लॻो त हाणे मच्छी थी मिली आहे, पर हाणे वञी किथे पचायां, ॿियो छा करियां? आयो अबा कंहिं अहिड़े हंधि अची कंहिं का अहिड़ी शइ खणी अची उन मच्छी खे वढणु लॻो। मच्छी खे जीअं वढी त छा ॾिसे उन में शीशी हुजे। हाणे उन में शीशी हुजे, हीउ ॾिसी हैरान थी वियो। सो चवणु लॻो त भयां थो हीअ शीशी अलाह न भुलाए, मतां उहा हुजे पोइ त कमु मुंहिंजो भलो थी वियो। हल भणिया अलाह साईं कीअं थो कमु ठाहे, किथां मां कीअं पियो थिए। सो चवणु लॻो त मन इहा ई शीशी हुजे। अबा हाणे उहा शीशी उतां उन मच्छी जा, हिन मच्छी बि उते ई उछरे छॾी। शीशी खणंदे ऐं सिधो आयो वज़ीर वटि। वज़ीर चवणु लॻो त वज़ीर ॻाल्हि ॿुध, हीअ मच्छी जे पेट में जा मूंखे मिली आहे, कुदरत सां मिलणु त तमामु ॾुखी, पर हीअ मिली आहे। छा शीशी इहा या ॿी? बादशाह बि खणी ॾिठो, वज़ीर बि ॾिठो। सो चवणु लॻा त बिल्कुलु शीशी इहा। तुंहिंजो भाॻ बणिया भलो, दरिया में असां उछली, कीअं मच्छी हिनखे गिड़काए वई, कीअं मुहाणे तोखे मच्छी ॾिनी ऐं कीअं तोखे मिली। भाॻ तुंहिंजो भलो आहे। अबा हाणे हीअ हमरा ॾाढो ख़ुशि थियो छोकिरो। सो चवणु लॻो त मन जान छुटे। सो अबा हाणे हू हुतां आयो सिधो पंहिंजे घर। सो चवणु लॻो त हाणे कीअं करियां? अचे पंहिंजे पीउ खे बि ॿुधाई, पंहिंजी घरवारी खे ॿुधाई त हाणे हीअ आहे। सो हाणे चवणु लॻो त वञा जा उन दरवेश वटि वञा, जा उन फ़क़ीर वटि वञा, दरवेश जंहिंजो ॾसु ॾिनो, हाणे हिनखे छा करिणो आहे? अबा हाणे हू आयो हुतां सिधो उन फ़क़ीर वटि, जे दरवेश जंहिंखे माना ॾसु ॾिनो, उन फ़क़ीर वटि आयो। चवणु लॻो त फ़क़ीर साईं शीशी आऊं खणी आयो आहियां, हाणे कीअं कजे? फ़क़ीर चवणु लॻो त बसि शीशी मूंखे ॾे, इन खे आऊं थो आज़ादु करियां। अबा हाणे उन छा कयो, जो पढ़ाई वग़ैरह करे उन शीशी खे ढक वग़ैरह खोले ऐं उन जिनड़ी खे, जिनात जी धीअ खे कई आज़ादु, सा थी आज़ादु। सो हाणे उहो फ़क़ीर चवणु लॻो इन छोकिरे खे त ॻाल्हि ॿुध, हाणे हीअ छोकिरी जिनात जी आज़ादु थी वई आहे, हाणे तूं भले हलियो वञ। हीअ अबा आयो सिधो पंहिंजे घर, पंहिंजी ज़ाल खे चवणु लॻो त हाणे हीअ कमु हीअ करे आयो आहियां। त एतिरे टाइम में हिनजी घरवारी जे जिस्म में उहो जिनात अची हाज़िर थियो। सो चवणु लॻो इन छोकिरे खे त तुंहिंजियूं महिरबानियूं, जेके बि तकलीफ़ूं परेशानियूं मूं तोखे ॾिनियूं, उनजे लाइ माज़रत माफ़ी थो वठां, पर हाणे फिलाणे हंधि तूं वञ, काफ़ी तकलीफ़ूं तमामु जाम ॾिनियूं आहिनि, फिलाणे हंधि तो मुंहिंजी धीअ खे आज़ादु करायो आहे।
हाणे तुंहिंजी घरवारी जिस्म में कॾहिं कोन ईंदो पर फिलाणे हंधि वञ, फिलाणे हंधि वञ, हिकिड़ो वॾो ॿुबर जो वणु अथई, वॾो ॿुबर जो वणु अथई, उन ॿुबर जे वण जे हेठि अथई तमामु जाम खज़ानो। सो असीं जिन्नात देव जेके आहियूं सो उन खज़ाननि जे मथे रखवाली कंदा आहियूं, वेंदा आहियूं। सो हाणे काफ़ी टाइम पुराणो उन सौदागर कंहिंजो खज़ानो उते लिकियल ऐं पूरी लाइ सो न वरियो। हाणे उन खे तमामु जाम टाइम थी वियो आहे, 60-70 साल थी विया आहिनि, हाणे को धणी साईं न थियो। हाणे उन ते रखवाली असीं कंदा आहियूं। सो तूं वञ उन ॿुबर जे हेठि उहो खज़ानो आहे खोटे वञी खण, छा यादि कंदे हीउ मुंहिंजे तरफ़ां तोहफ़ो अथई, जेका बि मार कुट तोते थी इहो थोरो तोते आउं लाहियां थो। तो अबाई छोकिरो चवणु लॻो चलो ठीकु है। छोकिरो अबा ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे पंहिंजी माई खे वरितईं, पाण पंहिंजे पीउ खे वरितईं, पंहिंजी सस खे वरितईं। तो चवणु लॻा त हलूं खज़ानो कढी अचूं। तो अबा हाणे हलंदा हलंदा सिधो आया उन ॿुबर वटि, अची उन ॿुबर जूं पाड़ूं खोटणु लॻा, खज़ाने जे पोयां अची छिता थींदो आहे। सो अबा पाड़ूं खोटे खोटे नेठि तमामु जाम खोटियूं त वॾो सोन जो देॻड़ो पियो, तमामु जाम सोन, उन में हीरा मोती हू हिननि खयो। सो चवणु लॻा त कमु भलो थी वियो, भेण वाजो कमु थी वियो। सो हाणे जिन्नात जी धीउ खे आज़ादु करायोसीं ऐं जिन जूं महिरबानियूं जेको अहिड़ो खज़ानो ॾिनई। तो अबा खज़ानो उतां हिननि खयो, खणी खज़ानो सिधो पंहिंजे घर आया। सो चवणु लॻा त हाणे खज़ानो तमामु जाम आहे, पर हाणे ॾिसां अॼोकी राति मुंहिंजी घरवारी सां आउं सुम्ही गुज़ारियां, ॾिसां सही छा मसइलो आहे। अबा ख़ैरनि जो सुकून सां हिन राति सुठे नमूने सां गुज़ारी, माई खे कुझु बि न थियो, पादरनि खां ई बची हलियो। सो हाणे हिननि वटि सोन खज़ानो तमामु जाम हुओ। सो हाणे उन सोन खज़ाने मञा हिन हिकिड़ो बंगलो सुठो ख़ासो ठारायो ऐं किथे माल माना वठी ॾिनी माण्हुनि खे, कुझु पाण धारी, कुझु ॿनी या 2-3 एकड़ वरितईं। हाणे पंहिंजी ज़ार सां गॾु सवलो सुखियो थी वियो, जिन मज़ा में हिन जी जान छुटी वई। सो हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां ज़ाल मुड़ुस गुज़ारणु लॻा। पीउ बि हिन वारो वक़्त जे हिसाब सां पूरो थी वियो, ससु बि हिन वारी पूरी थी वेली। सो हाणे हीअ आहे हिन वारी ज़ाल, 2 ॼणा रहिया। सो हाणे हिननि वटि तमामु जाम घणी मिल्कियत थी वई ऐं हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻा। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।